अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां ऐं जंहिंमें मां टोटल 355 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 396 किस्त नंबर 103। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त जंहिं वक़्तु कमाल खान वारा हितां अचनि पिया त उन वक़्तु ही मेयूं हुते बीठलूं आहिनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त जंहिं वक़्तु हितां ही कमाल खान वारा अचनि पिया उन वक़्तु मेयूं हिते बीठलूं आहिनि। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं कैमरा वेझो जो व्यू थी वठे त दोस्तों तव्हां ॾिसो हाणे हिन जॻह ते उहे मेयूं गायब थी वयूं। दोस्तों तक़रीबन 2 सेकंड पहिरियां जॾहिं हितां कमाल खान वारा अची रहिया हुआ त उन वक़्तु ही मेयूं हुते बीठल हुयूं। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं कैमरा वेझो जो व्यू वरितो, कैमरा जो रुख़ तब्दील थियो त तव्हां ॾिसो हाणे उहे मेयूं हिन जॻह तां गुम थी वयूं आहिनि। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि जे अंदरि मेयूं वयूं त काॾे वयूं। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 397 किस्त नंबर 103। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त जेको क़ुर्बान जे हथ में पिस्टल आहे दोस्तों उहो पिस्टल त बिल्कुलु डमी पियो लॻे। दोस्तों तव्हां हिन पिस्टल ते हिकु भेरो नज़र विझो त हीअ पिस्टल त बिल्कुलु डमी पियो लॻे। कंहिं बि एंगल सां हीअ पिस्टल रियल कोन पियो लॻे। हीअ ॾिसो दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 398 किस्त नंबर 103। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त जंहिं वक़्तु कमाल खान खे गोली हणी मारियो पियो वञे उन वक़्तु दोस्तों तव्हां खेरूअ ते गौर कयो त हिन वक़्तु खेरूअ खे नीरे कलर जा कपिड़ा पहिरियल आहिनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन वक़्तु कमाल खान खे जंहिं वक़्तु मारियो पियो वञे त तव्हां दोस्तों खेरूअ ते गौर कयो त उन वक़्तु खेरूअ खे नीरे कलर जा कपिड़ा यानी आसमानी कलर जा कपिड़ा पहिरियल आहिनि। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त जंहिं वक़्तु कमाल खान खे मारे करे खेरूअ वारा वापसि पिया वञनि त उन वक़्तु खेरूअ जा कपिड़ा ई चेंज थी विया। नीरे कलर जे कपिड़नि मां लाइट ब्लैक कलर जा कपिड़ा थी विया। दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंड पहिरियां जंहिं वक़्तु कमाल खान खे मारियो पियो वियो उन वक़्तु खेरूअ खे नीरे कलर जा कपिड़ा पहिरियल हुया। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 5 सेकंडनि खां पोइ जीअं ई कमाल खान खे मारे वापसि निकिता हुतां त खेरूअ जा कपिड़ा ई चेंज थी विया। नीरे कलर जे कपिड़नि मां ब्लैक लाइट कलर जा कपिड़ा थी विया। त दोस्तों आख़िर ख़बर नथी पवे त खेरूअ झंग में यानी झंगल में 5 सेकंडनि जे अंदरि कपिड़ा कीअं चेंज कया। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। ऐं दोस्तों मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। मिस्टेक नंबर 399 किस्त नंबर 103। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते जेको एक्टर जो चहिरो रोशन कंदो आहे ऐं एक्टर जे चहिरे जी तरफ़ रोशनी छिकींदो जेको फॉर्म दोस्तों उन फॉर्म खे झले बीहंदड़ शख़्स जो कुझु हिसो हिते नज़र अची रहियो आहे। दोस्तों उन शख़्स जे कपिड़नि जो कुझु हिसो हिते कैमरा जी फ्रेम में नज़र अची रहियो आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसी सघो था। बहरहाल दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां गॾु शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यारा भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा।
दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना की पर्सनल मिस्टेकूं आहिनि, तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त हल ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। तो दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।